नासिर हेडलाइन सां वॾी तव्हां खे आगाह कंदासीं। जैसकम चेयरमैन सनान कुरैशी वगण भरिसां ॻोठ थरड़ी हाशिम में पहुची धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज इमरान तुनियो जे नौजवान भाउ अदनान तुनियो जे विछोड़े ते संदसि पोरनि सां ताज़ियत कई आहे। जैसकम चेयरमैन ताज़ियत पास साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़िए में मुलविस कोच ड्राइवर खे गिरफ़्तार करे नौजवान अदनान तुनियो जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। नौजवान अदनान तुनियो कुझु ॾींहं अॻु वगण वेझो तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर लॻण सबबि फौत थी वियो हो। आगाह कई तव्हां खे जैसकम चेयरमैन सनान कुरैशी वगण भरिसां ॻोठ थरड़ी हाशिम में पहुची धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज इमरान तुनियो जे नौजवान भाउ अदनान तुनियो जे विछोड़े ते संदसि पोरनि सां ताज़ियत कई आहे। जैसकम चेयरमैन ताज़ियत बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़िए में मुलविस कोच ड्राइवर खे गिरफ़्तार करे नौजवान अदनान तुनियो जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। नौजवान अदनान तुनियो कुझु ॾींहं अॻु वगण वेझो तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर लॻण सबबि फौत थी वियो हो। एक बार वीर वहां के आगाह कंदासीं। जैसकम चेयरमैन सनान कुरैशी वगण भरिसां ॻोठ थरड़ी हाशिम में पहुची धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज इमरान तुनियो जे नौजवान भाउ अदनान तुनियो जे विछोड़े ते संदसि पोरनि सां ताज़ियत कई आहे। जैसकम चेयरमैन ताज़ियत बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़िए में मुलविस कोच ड्राइवर खे गिरफ़्तार करे नौजवान अदनान तुनियो जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। नौजवान अदनान तुनियो कुझु ॾींहं अॻु वगण वेझो तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर लॻण सबबि फौत थी वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं वगण मां धरती टीवी जे रिपोर्टर अब्दुल सत्तार मुगेरी खां। जी अब्दुल सत्तार आगाह कजो। चेयरमैन सनान खान कुरैशी वगण भरिसां ॻोठ थरड़ी हाशिम पहुची कुझु ॾींहं अॻु वगण शहर जे मेन इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कोच जे ड्राइवर जे गिफ़लत सबबि टक्कर लॻण जे नतीजे में सीनियर सहाफ़ी इमरान तुनियो ऐं सीनियर सहाफ़ी फरहान तुनियो, सीनियर सहाफ़ी कामरान तुनियो जो नंढो भाउ अदनान तुनियो खे गिफ़लत सबबि टक्कर लॻण जे करे शहीद थी वियो हो। उन्हनि जे पोयनि सां ताज़ियत जे लाइ उन्हनि जे वालिद साहब उस्ताद अब्दुल्ला तुनियो साहब उनजे पुट जे लाॾाणे ते ताज़ियत लाइ चेयरमैन सनान खान कुरैशी वगण ॻोठ थरड़ी हाशिम पहुतो ऐं उन ॻाल्हाईंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंतिहाई दुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो रोड हादसनि में जेको नौजवान जेके आहिनि उहे रोड हादसनि में फौत थियनि था, ड्राइवरनि जी गिफ़लत सबबि फौत थियनि था। इहो इंतिहाई हिकिड़ो अलमनाक वाक़ियो हो। हुन ते इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कयां थो। सीनियर सहाफ़ी संदसि जो वधीक चवणु हुयो त जेको कोच ड्राइवर आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं पोयनि सां इंसाफ़ कयो वञे। सनान कुरैशी ॻोठ चौधरो पहुची करे कोरी ऐं बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ जेको खूनी तकरार हो हुन जे निबेरे जे लाइ सरदार इल्ताफ़ खान तुनियो वटि पहुतो। सरदार पारां जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे मोट ॾींदे चयो त इहो असांजे लाइ इंतिहाई जेको आहे सो इंतिहाई फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे तो शहीद बशीर खान कुरैशी जो पगदार पुटु असां वटि हली आयो आहे। जल्द धुरियुनि सां राब्तो करे कोरी ऐं बिरोही बिरादरी में पाण में निबेरो कराए। अब्दुल सत्तार इहो ॿुधाइजो त पुलिस जो हिन हवाले सां छा चवणु आहे जवाबदार जी गिरफ़्तारी जे हवाले सां? सदस्य जो चवणु हुयो त जवाबदार जी गिरफ़्तारी जेका आहे उहा अमल में आंदी वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं पोयनि सां जेके शहीद अदनान तुनियो जा वारिस आहिनि उन्हनि खे फौरी इंसाफ़ फराहम कयो वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल सत्तार मुगेरी आगाह करण जे लाइ।